नाज़रीन हम ख़बर शामिल कंदासीं। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ एवन फील्ड रेफरेंस में बरी थी वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी करे छॾियो आहे। नैब तरफ़ां अपील वापसि वठण जी बुनियाद ते इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज़ शरीफ़ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी कयो आहे। हीअ अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ एवन फील्ड रेफरेंस में बरी थी वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी करे छॾियो आहे। नैब तरफ़ां अपील वापसि वठण जी बुनियाद ते इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज़ शरीफ़ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी कयो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ एवन फील्ड रेफरेंस में बरी थी वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी करे छॾियो आहे। नैब तरफ़ां अपील वापसि वठण जी बुनियाद ते इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज़ शरीफ़ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी कयो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ एवन फील्ड रेफरेंस में बरी थी वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी करे छॾियो आहे। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ एवन फील्ड रेफरेंस में बरी थी वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी करे छॾियो आहे। नैब तरफ़ां अपील वापसि वठण जी बुनियाद ते इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज़ शरीफ़ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी कयो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ एवन फील्ड रेफरेंस में बरी थी वियो आहे। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ एवन फील्ड रेफरेंस में बरी थी वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं CNTV न्यूज़ जे रिपोर्टर मेहदी पंवर खां। मेहदी आगाह कजो त नवाज़ शरीफ़ एवन फील्ड रेफरेंस में बरी थी वियो आहे। छा अपडेट आहे नवां वटि? जी, इस्लामाबाद अदालत में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ के एवन फील्ड वारे केस जेको आहे हलंदड़ हो, जंहिंमें वकील तरफ़ां दलील पेश कया विया। अॼु इस्लामाबाद अदालत जे तरफ़ां एवन फील्ड केस में जेको नवाज़ शरीफ़ जेको आहे बाइज़त बरी करे छॾियो आहे। अदालत जे तरफ़ां अहिड़ो फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। इन खां अॻु में जेको वकील तरफ़ां दलील पेश कया विया, नवाज़ शरीफ़ जी आमद खां अॻु जेको आहे अल हज़ीरा ऐं पंहिंजो एवन फील्ड जो केस जेके इस्लामाबाद हाई कोर्ट में हलंदड़ हुआ, इन रस्म जे हवाले सां वकीलनि जे तरफ़ां दलील ॾिना विया, जेको फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो। अॼु इस्लामाबाद जी अदालत जे तरफ़ां जेको आहे केस ॿुधाईंदे जेको नवाज़ शरीफ़ खे जेको बाइज़त बरी थियण जो जेको फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इन खां अॻु में जेके नवाज़ शरीफ़ ते केतिरे केस आहिनि जिन जी जेकी ॿुधणी पिणु जेके अदालत में हलंदड़ आहे। 4 सालनि खां पोइ जेको आहे वतन वापसी खां पोइ नवाज़ शरीफ़ जो केतिरी जेकी ॿुधणी थी आहे, जंहिंमें वकील जी तरफ़ां दलील ॾियण खां पोइ केस साबित न थियण जी सूरत में ऐं नेब जे तरफ़ां पेशरफ़ न थियण जी सूरत में जेको आहे इन केस मां जेको बाइज़त बरी कयो वियो आहे नवाज़ शरीफ़ खे। अहिड़े फ़ैसिले खां पोइ जेको आहे मुस्लिम लीग नून जा जेके अॻवान आहिनि उनमें हिकिड़ी ख़ुशी वारी लहर पैदा थी वई आहे। ॿिए तरफ़ मुस्लिम लीग नून जे अॻवाननि जो इहो चवणो आहे त सियासी बुनियादनि ते जेके इंतकामी कार्रवाई थियण खां बड़े क़िस्म केस दाख़िल कया विया ऐं अदालत जे तरफ़ां जेको आहे फ़ैसिलो ॾिनो वियो आहे। जी मेहदी, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ एवन फील्ड रेफरेंस में बरी थी वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी करे छॾियो आहे। नैब तरफ़ां अपील वापसि वठण जी बुनियाद ते इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज़ शरीफ़ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी कयो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ एवन फील्ड रेफरेंस में बरी थी वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी करे छॾियो आहे। सीनियर सहाफ़ी ऐं तजिया निगार शकील सूमरो साहब असां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। शकील साहब, अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ के इस्लामाबाद हाई कोर्ट मां एवन फील्ड रेफरेंस में क्लीन चिट मिली वई आहे, छा चवंदा इन हवाले सां?
जी अशफाक अॻूणे वज़ीर आज़म ऐं मुस्लिम लीग नून जे कायद नवाज़ शरीफ़ खे एवन फील्ड जेको केस हुयो इस्लामाबाद हाई कोर्ट जेको आहे उन मां बरी करे छॾियो आहे। नवाज़ शरीफ़ हिन हवाले सां जेके गुज़िरियल ॾींहुं रिमार्क्स हुआ जजनि जा, उन जजिस जे रिमार्क्स में भई इहा ॻाल्हि क्लियर थी वई हुई त नवाज़ शरीफ़ ते उहो केस नथो बीहे ऐं नवाज़ शरीफ़ जो वकील ॿिनि क़िस्म जो मौक़ो अख़्तियार कयो हुयो ऐं हुन खां बाद में नवाज़ शरीफ़ मुस्लिम लीग नून जो कायद आहे उनखे एवन फील्ड केस में जेका आहे उहो क्लीन चिट मिली वई आहे ऐं हिन मां लॻे थो त ॿिया जेके केस आहिनि उन्हनि में बि ईअं क्लीन चिट मिली वेंदी ऐं हाणे जेका इलेक्शन जी मुंद आहे उनमें 8 फरवरी ते इलेक्शन बि थियणियूं आहिनि ऐं उन खां बाद में नवाज़ शरीफ़ जेको आहे उनखे जेको नाअहली वारो फ़ैसिलो आहे उन में कहिड़ो फ़ैसिलो थिए थो छाकाणि त जेसिताईं उहो मसइलो हल न थींदो तेसिताईं नवाज़ शरीफ़ इलेक्शन में जेको आहे उहो हिसो नथो वठी सघे। इन वक़्तु जेका डेवलपमेंट आहे ख़ासि तौर ते नवाज़ शरीफ़ जे केसिस जे हवाले सां इहा वॾी डेवलपमेंट आहे। एवन फील्ड केस जंहिंमें नवाज़ शरीफ़ खे नाअहल करार ॾिनो वियो उन मां नवाज़ शरीफ़ बरी थी चुका आहे। शकील साहब, ये फैसले खे कीअं था ॾिसो त जेको कल्ह ताईं अदालतुनि जे फैसलनि में करप्ट हुयो या उन्हनि खे करप्ट करार ॾिनो पियो वियो, अॼु उनखे क्लीन चिट पई मिले ऐं कल्ह ताईं जेका नेब इन्हनि नवाज़ शरीफ़ या शरीफ़ फैमिली खे करप्ट साबित करण में रुधल हुई, अॼु उहा ई पंहिंजा केस वापसि पई वठे। पॉलिटिकल हितां जो जेको सिस्टम आहे उन पॉलिटिकल सिस्टम खे असांखे एनालाइज़ करणो पवंदो। उहो को हिकु ॿिनि 4 सालनि जो न आहे बल्कि उहो 70, 75, 74 सालनि जो जेको पाकिस्तान जी पॉलिटिकल हिस्ट्री आहे उनमें अंदरि जेका इंटरफेरेंस आहे कीअं कंहिं सिविलियन जेको लीडरशिप आहे उनखे हटाइण लाइ केस कीअं रजिस्टर कया वञनि था, वरी कीअं कंहिं ॿिए सिविलियन लीडरशिप खे अॻिते आंदो वञे थो पियो। त मां सम्झां थो त जुडिशरी जे हवाले सां जेका तारीख़ आहे उहा तारीख़ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जेका आहे उन जा केतिरा हवाला बि ॾेई चुको आहे त उनजो पाण चवणु आहे त सुप्रीम कोर्ट हुजे या ॿियूं कोर्ट जेके हुजनि उन्हनि जो को ट्रैक रिकॉर्ड सही न रहियो आहे। लॉ ऑफ नेसेसिटी नज़रिए ज़रूरत है तो उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उनमें इन क़िस्म जा फ़ैसिला ईंदा रहिया आहिनि त जेसिताईं नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ केसिस जी ॻाल्हि आहे त नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ जॾहिं नेब एक्सेप्ट कयो वियो, केसिस दाख़िल कया विया, इमरान ख़ान खे अॻिते आंदो वियो त उहो इमरान ख़ान इन वक़्तु पॉलिटिकली किथां मैनेज थी रहियो ऐं नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ जेके केस रजिस्टर थी रहिया उहे बि किथां मैनेज थी रहिया हुआ ऐं हाणे ज़ाहिर आहे त इन केसिस जे अंदरि कुझु बि कोन हुयो कानूनी तौर ते ऐं उहे हिन वक़्तु केस जेका आहिनि उहे ख़तमु थी रहिया आहिनि ऐं हाणे पॉलिटिकली जेका डील थी आहे नवाज़ शरीफ़ जी पाण उनखे फोकस करे ॾिठो वञे त नवाज़ शरीफ़ खे अॻिते आंदो वेंदो ऐं ॿी जेका लीडरशिप आहे उहो तव्हां ॾिसो था पिया उनखे जेल में हिन वक़्तु बंदि आहे। अॻिते हली जेके मामला जेका आहिनि उहे किथे सेटल नथा थियनि त वरी का ॿी लीडरशिप जेका आहे उहा उनखे वापसि आंदो वेंदो ऐं साॻियो नवाज़ शरीफ़ ॿीहर जेल में वञी सघे थो। इहो पॉलिटिकली पाकिस्तान जी हिस्ट्री जो वॾो में वॾो अलमियो आहे। 75, 74 सालनि जे अंदरि जेको लीडरशिप जेका उहा कंप्रोमाइज़ नथी थिए उनखे हटायो वञे थो, ॿी लीडरशिप जेका मैनेज थी वञे थी उनखे प्राइम मिनिस्टर जी कुर्सी ते विहारे वञे थो। त इहो म्यूज़िक चेयर वारो जेको सिलसिलो आहे मां सम्झां थो त 70, 75, 74 सालनि खां हलंदो पियो अचे ऐं उन में कुझु जेके सिविलियन लीडरशिप आहिनि जेके उहे कंप्रोमाइज़ कोन था कनि त पाण उहे बि मिसाल मौजूदु आहिनि त उहे या हैंग थी वञनि था या उन्हनि खे रस्ते तां हटाए वञे थो। शकील साहब, नेब ते जेके इल्ज़ाम लॻंदा आहिनि पॉलिटिकल इंजीनियरिंग जे हवाले सां, छा अहिड़ा फ़ैसिला जिते नेब पाण जेका आहे पंहिंजूं दरख़्वास्तूं या पंहिंजा जेके फ़ैसिला आहिनि उहे वापसि वठे त इन सां उन ॻाल्हि ते स्टैम्प नथो लॻी वञे जेके जिन पॉलिटिकल पार्टीज़ चवंदियूं आहिनि त नेब पॉलिटिकल इंजीनियरिंग जे तौर ते इस्तेमालु पई थिए? बिल्कुलु नेब जेका आहे उहा पॉलिटिकल टूल तौरु इस्तेमालु थी रही आहे। नेब जो जेका पूरो तव्हां ट्रैक रिकॉर्ड खोले ॾिसो उहो न रुॻो नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ उन्हनि केस रजिस्टर कया, ज़रदारी जे ख़िलाफ़, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जे ख़िलाफ़ केस रजिस्टर कया, इमरान ख़ान जे ख़िलाफ़ हिन वक़्तु जेका आहिनि उहे केस रजिस्टर थियनि था पिया त उनखे पॉलिटिकल टूल तौरु इस्तेमालु कयो वञे थो। प्रॉपर जेको नेब जो मक़सदु आहे उहो नेब जो मक़सदु जेको आहे एहतिसाब जे हवाले सां उहो असांखे घटि नज़र अचे थो छाकाणि त असां ॾिसूं था त जेके केस रजिस्टर कया वञनि था अॻिते हली जॾहिं उहा सेटलमेंट थिए थी पई उहे राति विच में केस जेके आहिनि ख़तमु कया वञनि था ऐं जॾहिं कंहिंखे रुकावट सम्झो वञे थो त उनजे ख़िलाफ़ तमामु घणा केस रजिस्टर कया वञनि था त उहो नेब जो जेको मामिलो आहे उहो बि किथां न किथां मैनेज थींदो थी रहियो हूंदो आहे। मां जेका तव्हांखे 74, 75 सालनि जी ॻाल्हि ॿुधाई पॉलिटिकल हिस्ट्री जे अंदरि तव्हां इन क़िस्म जा तव्हांखे खोड़ सारा
केस नज़र ईंदा ऐं उहे केस जेके हूंदा बोगस हूंदा उन्हनि में कंहिं बि क़िस्म जी प्रोसिक्यूशन जहिड़ा को दमख़म न हूंदो पर पोइ बि उन्हनि खे सज़ा टूल तौरु इस्तेमालु कयो वेंदो आहे कोर्टुनि में सज़ा ॾियारी वेंदी आहे जॾहिं मामला पॉलिटिकली सेटल थींदा आहिनि डील थींदी आहे त मुखालत थींदी आहे त वरी उहे केस वापसि वरिता वेंदा आहिनि त मां सम्झां थो त नवाज़ शरीफ़ वारे केस में जेको हिन वक़्तु केस रजिस्टर कया हुआ उन केस जेके आहिनि उहे बि नवाज़ लीग जो चवणु आहे त बोगस हुआ पर हाणे ॾिठो इहो वञे थो जेके पॉलिटिकली जॾहिं सेटलमेंट थिए थी पई त असां ॾिसूं था नवाज़ शरीफ़ फौरन में हिननि जे जेको शहबाज़ शरीफ़ जो इक़्तिदार आहे उन में वापसि न अची सघियो ऐं जॾहिं उन जा मामला मथे सेटल थिया त उहो अची वियो ऐं उन मां पाण ॾिसूं था त नवाज़ शरीफ़ जा केस जेके आहिनि ख़तमु थी रहिया आहिनि इन ॻाल्हि जा बि इम्कान आहिनि त पहिरीं नवाज़ शरीफ़ जेको आहे नाअहली ख़तमु थी वञे ऐं उहो प्राइम मिनिस्टर जी इलेक्शन जेको आहे उहो कॉन्टेस्ट करे सघे त इहो मौजूदु आहे पाकिस्तान जी हिस्ट्री जे अंदरि रुॻो नवाज़ शरीफ़ जे मामले में न पर समूरनि लीडरशिप ऐं नेब जेको जीअं तव्हां चयो हिकिड़ो टूल तौरु इस्तेमालु थींदो आहे बिल्कुलु पॉलिटिकल टूल तौरु इस्तेमालु कयो वेंदो आहे शकील सोनी साहब वॾी महिरबानी तजियो ॾियण जे लाइ। नाज़रीन अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ एवन फील्ड रेफरेंस में बरी थी वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी करे छॾियो आहे। नैब तरफ़ां अपील वापसि वठण जी बुनियाद ते इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज़ शरीफ़ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी कयो आहे। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ एवन फील्ड रेफरेंस में बरी थी वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी करे छॾियो आहे। नेब तरफ़ां अपील वापसि वठण जी बुनियाद ते इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज़ शरीफ़ के एवन फील्ड रेफरेंस में बरी कयो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया त अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ के एवन फील्ड रेफरेंस में बरी कयो वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी करे छॾियो आहे। तजियो मालूम कंदासीं सीनियर सहाफ़ी तजिया निगार सिद्दीक साजिद साहब टेलीफोन लाइन पे मौजूद हैं। सिद्दीक साहब फरमाइएगा कि नवाज शरीफ साहब को एवन फील्ड रेफरेंस में इस्लामाबाद हाई कोर्ट ने बरी किया है और बरी करने की जो वजह बताई गई है वो नैब ने अपनी जो दरख्वास्त थी वो वापस ली है। क्या वजूहात हुई हैं कि नैब ने अपनी दरख्वास्त वापस ले ली? देखिए जो अदालत ने भी कर दिया था इसके ऊपर इस्लाम भी थे आज इस्लाम और इस्लाम की अपील वापस कहा कि उन्होंने किया था था तो लिहाजा आज वो अपील वापस लेते हैं। उसके बाद फिर नैब ने फिलहाल के खिलाफ अपील वापस ले ली बल्कि अदालत ने के खिलाफ अपील देने की इस्तात मंजूर कर ली और इस तरह पे हाईकोर्ट ने रेफरेंस जो है उसको उसमें नवाज के 10 साल की सजा उसको खत्म करार दे दिया तो उनको इस रेफरेंस में जो है वो बरी कर दिया गया है जिसके ऊपर नवाज शरीफ ने कहा उन्होंने अपना मामला अल्लाह पर छोड़ा हुआ था और बाद में फैसला आया है वो सुरखरू हुए हैं इसके ऊपर सुरखरू किया है। जी सिद्दीक साहब ये फरमाइएगा कि हम देखते हैं कि जब जहां ताकतवर हल्के अपना माइंड चेंज करते हैं तो नैब का भी माइंड जो है वो चेंज हो जाता है। ऐसा क्यों होता है पाकिस्तान की सियासत में? ये पाकिस्तान की सियासत आपको पता है इस किस्म की इसके ऊपर आप बेहतर तरीके से जानते हैं कि जो पाकिस्तान की सियासत में ये अतार चढ़ाव इस किस्म के आते हैं तो जब इस किस्म के फिर फैसले आते हैं पहले इनकी अदालतों से सजाएं होती हैं वही अदालत केसेस को जो मुकदम करार देती हैं तो ये कोई पहले नहीं हुआ माजी में भी ये सारा कुछ होता रहा और इसकी मिसालें जो है वो मौजूद है। तो ये एक हमारी पाकिस्तानी सियासत की एक अहम है जिसके जो चीजें हुई हैं वो आपके सामने आ गई हैं। जी सिद्दीक साहब बहुत शुक्रिया तजिया देने के लिए। नाज़रीन सीनियर सहाफ़ी तजिया निगार सिद्दीक साजिद साहब बसनगर टेलीफोन लाइन ते मौजूद हुआ। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ एवन फील्ड रेफरेंस में बरी थी वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी करे छॾियो आहे। नैब तरफ़ां अपील वापसि वठण जी बुनियाद ते इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज़ शरीफ़ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी कयो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ एवन फील्ड रेफरेंस में बरी थी वियो आहे।
इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे एवनफील्ड रेफरेंस मां बरी करे छॾियो आहे। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ एवनफील्ड रेफरेंस में बरी थी वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे एवनफील्ड रेफरेंस मां बरी करे छॾियो आहे। सीनियर सहाफ़ी ऐं तजिया निगार सबीन महमूद साहिबा सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। सबीन महमूद साहिबा, एवनफील्ड रेफरेंस में नवाज़ शरीफ़ खे अदालत पारां बरी कयो वियो आहे। अवां छा था सम्झो त कहिड़ा कारण थी सघनि था त अॼु खां 5 साल पहिरियां जिन ते करप्शन साबित करण जी कोशिश कई पई वई, अॼु नैब पंहिंजूं अपीलूं वापसि पियो वठे उन्हनि ख़िलाफ़? वॾी महिरबानी अशफाक़। ज़ाहिर आहे 5 साल अॻु में जी सियासी सूरत हाल खे ॾिसो ऐं हाणे जी सियासी सूरत हाल खे ॾिसो, तव्हांखे जेको फ़र्क़ु आहे उहो बिल्कुलु पाण वाज़े थी वेंदो। पाकिस्तान जी सियासत में बदकिस्मती सां इन तरह जा जेके फ़र्क़ आहिनि उहे असांखे ॾिसणा पवनि था, जिते हमेशह जमहूरियत ते राताओ हयो वेंदो आहे। सियासी बुनियादनि ते केस ठहनि था, हाणे त हुन सियासत में इंतकाम जी सियासत बि शामिल थी वई आहे। बहरहाल इहो जेको कुझु बि थियो आहे इहो तव्हांखे ख़बर आहे त तय थियल हो। नवाज़ शरीफ़ जी वापसी कहिड़ियुनि शर्तनि जे बुनियाद ते थी आहे, नवाज़ शरीफ़ छो वापसि थियो आहे, इहे सभु शयूं कंहिंखां ॻुझियूं न आहिनि रहियूं। ज़ाहिर आहे हिकिड़ो स्मूथ नवाज़ शरीफ़ खे जेको वे ॾिनो वियो उन जा नतीजा आहिस्ता आहिस्ता असांजे साम्हूं अचणु शुरू थी विया आहिनि। तव्हां ॾिसंदो त फेबरवरी ताईं मामला जेके आहिनि उन खां अॻु में दिसंबर ताईं तव्हांखे मामला काफ़ी हद ताईं क्लियर थींदे नज़र ईंदा। नवाज़ शरीफ़ जी जेका वापसी थी आहे इन जी श्योरिटी जी बुनियाद ते थी आहे। इहा सियासी सूरत हाल जेका फ़र्क़ जी तव्हां ॻाल्हि कयो पिया उनखे बदिलाइण जे लाइ नवाज़ शरीफ़ खे जेको लेवल प्लेइंग फील्ड बकौल पीपल्स पार्टी जे जेका ॾिनी पई वञे उन जा नतीजा आहिनि त इस्लामाबाद हाई कोर्ट जो तमामु वॾो फ़ैसिलो एवनफील्ड में नवाज़ शरीफ़ जी सज़ा जो जेको आहे हुनखे ख़तमु कयो वियो आहे, हुनखे कालदम करार ॾिनो वियो आहे। तव्हांखे यादि हूंदो इहा ई नेब आहे। इन ई नेब जी जेके अथॉरिटीज़ हूंदियूं, इन ई नेब जा जेके पावर हूंदा हुआ, 90 ॾींहं माण्हुनि खे रखियो वेंदो, 3 महीना माण्हुनि खे रखियो वेंदो, उन खां पोइ इहे शयूं साम्हूं ईंदियूं, केस छा आहे, हक़ीक़तूं छा आहिनि, पोइ उन्हनि खे पेश कयो वेंदो। उहो ई साॻी नेब आहे जंहिंखे कंहिं बि मामले ते को बि एतिराज़ न थियो। इहो जेको मामिलो नवाज़ शरीफ़ जो एवनफील्ड वारो आयो आहे इन में नेब जा जेके तव्हां ॾिसो न त नेब खां जॾहिं अदालत इहो पुछियो जॾहिं नवाज़ शरीफ़ खे ज़मानत ॾिनी वई वापसी ते त उन ते बि नेब को एतिराज़ न वारियो। गिरफ़्तारी जे हवाले सां बि उन चयो त न, जॾहिं नवाज़ शरीफ़ पाण सरेंडर कयो आहे त हुनखे असांखे गिरफ़्तारी जी ज़रूरत न आहे। अपील जो इख़्तियार बि उन्हनि चयो त सभु थी वेंदो, अधु कलाक मुने कलाक में सभु शयूं थी वेंदियूं। त जंहिं तरीक़े सां इदारा अॻु में कमु कंदा उहो बि तव्हांजे साम्हूं आहे, जंहिं तरीक़े सां इदारा हाणे कमु पिया कनि उहो बि तव्हांजे साम्हूं आहे। नेब खे हिन ते कंहिं बि क़िस्म जो एतिराज़ न हो ऐं एतिराज़ त तॾहिं थिए न जॾहिं तव्हांखे आमदनी जा सोर्सिस ख़बर हुजनि। तव्हांखे आमदनी ख़बर हुजे उन खां पोइ आमदनी खां वधीक असासन जा मामला अचनि। इहे असां सां आमदनी शो न थी त हुन में असासन जो मामिलो जॾहिं अचे थो त ऑटोमेटिकली ज़ाहिर आहे नेब वटि इन खां रिवर्स थियण जे हवाले खां अलावा त ॿियो को ऑप्शन ई कोन हुयो। इहो एक्सपेक्टेड हुयो, इहे शयूं थियणियूं हुयूं। बाक़ी अल-अज़ीज़ जो जेको आहे उन में तव्हां ॾिसो त उहा बि तारीख़ फिक्स थींदी। अॼु त ज़ाहिर आहे अदालत फ़ैसिलो ॿुधायो ख़तमु थी, उन खां पोइ उन में बि असांखे इन ई तरह सां मिलंदड़ जुलंदड़ इहो ई साॻियो फ़ैसिलो असांखे साम्हूं नज़र ईंदो। सभिनी में साहिब इहो ॿुधाइजो त असां ॾिसंदा आहियूं त जॾहिं बि किथे जेको आहे चेंज ऑफ हार्ट थींदो आहे, किथे ताक़तवर धुरियूं पंहिंजा फ़ैसिला तब्दील कंदियूं आहिनि त नेब असांखे उन शख़्सियत या उन पार्टी या उन लीडरशिप जे हवाले सां असांखे पाण ई तब्दील थींदे नज़र ईंदो आहे। अवां छा था सम्झो त नेब पंहिंजूं अपीलूं छो पियो वापसि वठे? नेब पाण फ़ैसिलो पियो करे या नेब खां फ़ैसिला कराया पिया वञनि? असां वटि इदारा जंहिं तरीक़े सां इस्तेमालु थींदा रहिया आहिनि उहो कंहिंखां विकियल त कोन्हे न। रुख हवाउं ने बदिला तो ख़ास वो बि होंगे। तव्हांखे ख़बर आहे त जिते हवा जो रुख हूंदो इदारा उते ई हलंदा ऐं जेकॾहिं हुनजे अपोज़िट हलंदा त उहे ख़ासि थी वेंदा। नेब हमेशह खां हिकिड़ो तकरारी रहियो आहे। नेब में जेके तरमीमूं थियूं उहे सभु ज़ाहिर आहे उन्हनि ते केतिरो बहस मुबाहिसो थी चुको, हुनखे कॾहिं कीअं इस्तेमालु कयो वियो इहो बि कंहिंखां उजो कोन्हे। हिन वक़्तु जेको कुझु बि थी रहियो आहे सियासी हवाले सां, ख़ासि करे नवाज़ शरीफ़ जे केसनि जे हवाले सां, नवाज़ शरीफ़ जी वापसी जे हवाले सां, उन खां पोइ नवाज़ शरीफ़ जे सियासी प्रोटोकॉल, सियासी ऐं क़ानूनी जेके नवाज़ शरीफ़ खे रिलीफ मिली रहियो आहे उन में ज़ाहिर इदारनि जो किरदारु तव्हांखे ओतिरो ई नज़र ईंदो जेतिरो उन्हनि खे ऑर्डर कयो वेंदो। उनखे ओबे करण जा पाबंद आहिनि, उन खां इदारा हेॾे होॾे नथा थी सघनि। पाकिस्तान जी सियासत जो इहो उसूल बणिजी चुको आहे त जेको ॾाढो सो गाबो, इहे शयूं न इदारा तय कंदा आहिनि, न सियासी अॻुवान तय कंदा आहिनि। इहे
शयूं किथे तइ थियनि थियूं, इहे मामला उते तइ थियण खां पोइ इदारनि खे ॿुधायो वेंदो आहे त तव्हांखे हीअं हीअं करिणो आहे। उहो ई नेब कयो। नेब अॼु कंहिं बि ॻाल्हि ते न उन वक़्तु एतिराज़ कयो जॾहिं नवाज़ शरीफ़ वापसि थियो, मूं सां इहा ॻाल्हि कई, न ज़मानत ते एतिराज़ थियो, न नवाज़ शरीफ़ जी गिरफ़्तारी जी ज़रूरत महसूसु कई। नेब जॾहिं हुननि खां पुछियो वियो त उन्हनि चयो, जॾहिं नवाज़ शरीफ़ वापसि आयो त न, जॾहिं हिकिड़े माण्हू सरेंडर कयो आहे त असांखे का ज़रूरत न आहे गिरफ़्तारी जी। उन खां पोइ अॼु बि तव्हां नेब जो जेको मौक़िफ़ हो इहो ई हो। नेब इहो ई चयो त इहे जेके रेफरेंसिस आहिनि इहे सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि ते ठाहिया विया हुआ। उन खां पोइ त कोई जवाब ई न बचियो ऐं बिल्कुलु रिलीफ इहो मुतवक़ा हुयो। ज़ाहिर इलेक्शन खां अॻु में नून लीग जा नवाज़ शरीफ़ जा जेके बि सियासी मामला आहिनि या कानूनी ख़ासि करे जेके मामला आहिनि उन्हनि मां नवाज़ शरीफ़ खे बिल्कुलु क्लियर करिणो आहे। इन श्योरिटी खां पोइ नवाज़ शरीफ़ जी वापसी थी आहे। सबिन मेमन साहब, असांखे जेकॾहिं हिन वक़्त वारी सूरत हाल खे ॾिसजे ऐं 2017 वारी सूरत हाल खे ॾिसजे त ईअं थो लॻे त साॻी पोज़ीशन आहे, बसि किरदार तब्दील थी विया आहिनि। उन वक़्तु नवाज़ शरीफ़ खे इलेक्शन खां कुझु अर्सो पहिरियां नाअहल करार ॾेई जेल में विधो वियो हो। हाणे इलेक्शन खां कुझु महीना पहिरियां उन नवाज़ शरीफ़ खे सभु जेके केस आहिनि ख़तमु कराए ऐं इलेक्शन जे लाइ अहल करायो पियो वञे ऐं कंहिं ॿी शख़्सियत जे लाइ उहो साॻियो माहौल पैदा कयो पियो वञे जेको नवाज़ शरीफ़ जे लाइ पैदा कयो पियो वियो 2017 में। जेको साइकिल सां सभिनी सियासी पार्टियुनि इख़्तिलाफ़ रखियो, चाहे उहो नून लीग हुजे, पीपुल्स पार्टी हुजे, ख़ुदि इन साइकिल खे हलाइण वारनि इन ॻाल्हि जो एतिराफ़ बि कयो त असां सियासत में मुदाख़लत कंदा रहिया आहियूं ऐं इन ॻाल्हि खे जो यकीन बि ॾियारियो त आईंदा असां सियासत खां परे रहंदासीं। पर इहा बदक़िस्मती आहे जो हू न पाण खे सियासत खां परे रखी था सघनि, न वरी असांजा सियासी अॻवान हुननि खां परे रही था सघनि। मुल्क में जेके बि इक़्तिदार ताईं पहुचण जा जेके रस्ता आहिनि उहे इन्हनि जे कुलनि ते वेही करे वञनि था। इन करे सियासी पार्टियूं हुजनि, सियासी अॻवान हुजनि, इहे इन दर जी हाज़िरी भरण खां सवाइ रही नथा सघनि। जेकॾहिं हू मुदाख़लत नथा कनि त ही वधी चढ़ी उन्हनि खे मुदाख़लत जे लाइ उकसाइनि था। इन करे न हू उन सियासत मां निकिरी सघिया आहिनि ऐं न ई उन्हनि खां निकिरी सघिया आहिनि। इहो सॼो सिलसिलो असांखे 70 सालनि जी तारीख़ में नज़र अचे थो। इहो सिलसिलो असांखे हाणे बि नज़र अचे थो। इन हवाले सां तव्हां पीपुल्स पार्टी जे मुख़्तलिफ़ अॻवाननि जा बयान बि ॾिना हूंदा, ॾिठा हूंदा त जंहिं तरीक़े सां हुननि स्टेटमेंट ॾिनियूं आहिनि या लाॾ ॾे या तनक़ीद कई आहे त भई इहो असां बहितर आहे, सिलेक्टेड थियण खां बहितर आहे त असां अपोज़िशन में वियूं, जेका ख़ुशी आहे कल्ह ई इहा ॻाल्हि कई। पर अफ़सोस सां इहो चवणो थो पए त इहो मौक़ो नून लीग खे मिलियो आहे। जेकॾहिं इहो मौक़ो पीपुल्स पार्टी खे मिले या कंहिं बि ॿी पार्टी खे मिले उहा पार्टी हिन मौक़े खे बिल्कुलु अवेल कंदी, इन खां डिनाए न कंदी। चवण जो मक़सदु इहो आहे त असांजी सियासी पार्टियूं शायदि इन रस्ते ते वञण खां सवाइ रही नथियूं सघनि या उन्हनि खे यकीन थियो आहे त जेकॾहिं असां इहो रस्तो न वरितोसीं, इहे सहारा न वरितासीं त असां इक़्तिदार ताईं न पहुची सघंदासीं। सॼी जेका म्यूज़िकल चेयर जेका वज़ीर आज़म जी कुर्सी आहे, इक़्तिदार जेका हवस आहे, उहा सियासी पार्टियुनि जी असांखे नज़र अचे थी। साॻियो ई जेको रिवीजन असांखे इन वक़्तु नून लीग जे मामलनि जे हवाले सां, नवाज़ शरीफ़ जे हवाले सां नज़र अचे थी। तव्हां बाप वारो मामिलो ॾिसो, तव्हां MQM जो किरदारु ॾिसो, MQM जी शमूलियत ॾिसो, इहो इतिहाद ॾिसो, इहो छो थिया आहिनि, इहो कंहिंजे करे थिया आहिनि, कंहिंजे चवण ते थिया आहिनि, इहो हाणे कंहिंखां लिखियलु त कोन्हे। सबिन मेमन साहब, आज़म नज़ीर तारक जो चवणु आहे अॼु जे फ़ैसिले जे हवाले सां त नेब को बि कानूनी नुक़्तो पेश न कयो आहे ऐं न ई कंहिं ॻाल्हि जे हवाले सां को एतिराज़ साम्हूं आंदो आहे एवन फील्ड रेफरेंस जे हवाले सां। त जेका पॉलिटिकल इंजीनियरिंग जे हवाले सां नेब जे बारे में ॻाल्हि थींदी आहे, छा अहिड़नि फ़ैसिलनि खां पोइ नेब ते इहो स्टैम्प नथो लॻे त हू वाक़ई पॉलिटिकल इंजीनियरिंग जे लाइ इस्तेमालु थींदी आहे इन मुल्क में? इहो स्टैम्प लॻल आहे न, नेब ते इहो स्टैम्प तॾहिं खां लॻल आहे जॾहिं खां नेब ठहियो आहे। तव्हां नवाज़ शरीफ़ जो दौरु ॾिसो, तव्हां PTI जे अॻूणे चेयरमैन जो दौरु ॾिसो, तव्हां हाणे वारो दौरु ॾिसो, उहे ई नेब जेके असां तव्हांखे ख़बर आहे त असांजा इदारा, असांजी फोर्सिस जॾहिं तहक़ीक़ करण ते अचनि, कंहिंखे फासाइण चाहिनि त हू क़बर मां मुर्दो बि जहिड़ो करे वठंदा आहिनि ऐं जॾहिं हुननि खे कुझु न करिणो हुजे त इन ई तरह जो जेको आहे सो रस्तो वठंदा आहिनि, जेको अॼु त असांखे नवाज़ शरीफ़ जे एवन फील्ड वारे फ़ैसिले में नज़र आयो। नेब उहो ई नेब आहे, मूं तव्हांखे ॿुधायो, जेका 3 महीना बग़ैर कंहिं ॾोह जे, बग़ैर कंहिं अदालत में पेश करण जे, बग़ैर कंहिं रिकॉर्ड जे केतिरनि सियासी अॻवाननि जी गिरफ़्तार करे चुकी आहे। ऐं इहा ई नेब ई जंहिंजो अॼु असांखे एॾो साइलेंट क़िस्म जो रोल नज़र आयो। इहा का नई ॻाल्हि न आहे। पॉलिटिकल इंजीनियरिंग जे लाइ नेब इस्तेमालु थींदो रहियो आहे, नेब जे इदारे खे इस्तेमालु कयो वेंदो रहियो आहे ऐं नेब अॼु बि असांखे इस्तेमालु थींदे नज़र अचे पियो। सबिन मेमन साहिबा, वॾी महिरबानी पंहिंजो तज़कियो ॾियण जे लाइ। नाज़रीन, अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ एवन फील्ड रेफरेंस में बरी थी वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म
नवाज शरीफ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी करे छॾियो आहे। नैब तरफ़ां अपील वापसि वठण जी बुनियाद ते इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज शरीफ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी कयो आहे। नाज़रीन, अॻूणो वज़ीर आज़म नवाज शरीफ एवन फील्ड रेफरेंस में बरी थी वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी करे छॾियो आहे। नैब तरफ़ां अपील वापसि वठण जी बुनियाद ते इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज शरीफ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी कयो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अॻूणो वज़ीर आज़म नवाज शरीफ एवन फील्ड रेफरेंस में बरी थी वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी करे छॾियो। नैब तरफ़ां अपील वापसि वठण जी बुनियाद ते इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज शरीफ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी कयो आहे। अॻूणो वज़ीर आज़म नवाज शरीफ एवन फील्ड रेफरेंस में बरी थी वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी करे छॾियो आहे। नैब तरफ़ां अपील वापसि वठण जी बुनियाद ते इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज शरीफ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी कयो आहे। अॻूणो वज़ीर आज़म नवाज शरीफ एवन फील्ड रेफरेंस में बरी थी वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी करे छॾियो। नैब तरफ़ां अपील वापसि वठण जी बुनियाद ते इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज शरीफ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी कयो आहे। अॻूणो वज़ीर आज़म नवाज शरीफ एवन फील्ड रेफरेंस में बरी थी वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी करे छॾियो आहे। नैब तरफ़ां अपील वापसि वठण जी बुनियाद ते इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज शरीफ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी कयो आहे। अॻूणो वज़ीर आज़म नवाज शरीफ एवन फील्ड रेफरेंस में बरी थी वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी करे छॾियो आहे। नैब तरफ़ां अपील वापसि वठण जी बुनियाद ते इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज शरीफ के एवन फील्ड रेफरेंस मां बरी कयो आहे।